असांजे लाड़ में बदीन जिले में हिकड़ी स्टेशन आ पीरू लाशारी स्टेशन तलहार ऐं बदीन जे विच ते उते हिकड़ो बुजुर्ग गुजरियो आहे मखदूम इमाम रहमतुल्लाह अलैह उन्हनि जी कुन्नी वॾी मशहूर हाणे ही साल त निकिरी वियो आईंदा साल जेके जीअरा तव्हांखे दावत थो ॾियां मखदूम इमाम जी कुन्नी सां मशहूर आहे ये बुजुर्ग ते अची वेठा कुछ ॾींहं खां पोइ मटे घर सैयदनि जा बि लॾे अची उन शाख सां वेठा बुजुर्ग खे ख़बर पई उन टाइम ये लोड़ा कोन हा पर्दे जो इंतजाम कोन हो ऐं कुदरती पर्दो मूंखे बि यादि आहे ट्रैक्टर कंहिंजे ॻोठां गुज़रंदो त केसर कोन वॼाई मथे उघाड़ो माण्हू कंहिंजे ॻोठ खां कोन गुज़रंदो इहो दौर मूंखे बि यादि अदब उहो ई हुयो पर हिन मौली साहब ॾिठो सैयद आया पाण उन खां पोइ ॾींहं जो ॿाहिरि न निकिरंदा पंहिंजे मदरसे में रहंदा राति जो सॼो कमकार राति में लाइ छॾींदा कुदरत अल्लाह जी हो जेके पंहिंजा सैयद आहे उन्हनि में बि हिकिड़ी चीजां सगोरी अहिड़ी हुई पर्दे जी पाबंदी जेका ॾींहं जो न निकिरंदी उहा बि राति जो ई सभु कम लाई साईं मखदूम इमाम रहमतुल्लाह अलैह हिकड़ो भेरो राति जो उन शाख ते आया पाण पाणी भरियाऊं त थोरो अॻिते निहारियूं हिकिड़ी माई बि मटको पाणीअ जो भरे पई नज़र पइजी वई हाणे सोचे त आहे अलाह केरु अवां के ॻाल्हियूं बि ॿुधायो जो तव्हां निस्बत वारा फ़क़ीरनि सां निस्बत आहे तव्हांखे उन्हनि असांखे अदब ई सेखारियो असांखे इन्हनि जी मोहबत ई सेखारियो उन्हनि निमाज़ ते बि रोज़ ज़ोर ॾिनो पर घणो अदब ते बाबा अदब कयो साईं हाजी हाफ़िज़ दिलमुराद रहमतुल्लाह अलैह पंहिंजे मुर्शिदनि साईं फैज़ मोहम्मद वटि कॾहिं दरगाह में न आया ॿाहिरि नंढी दरी हुई उतां सवाल कंदा हुआ त ॿधी उतां ई वापसि मोटी चवंदो त उहे मुंहिंजा पेर ई कोन्हे जो मां मुर्शिद जी दरबार में रखां उन्हनि अदब ई सेखारियो मखदूम साहब उन माई साहब जो चहिरो हेठि कई हाणे ॾिसंदो वञे त वञे केॾां थी माई हवेली शरीफ़ में हली वई पक थी त जीजा मदरसे में अची छुरी खणी पंहिंजूं जीअरियूं ॿई अखियूं कढी छॾियनि न हूंदियूं न अहिड़ी ग़लती कंदियूं उन राति आमना जो लाल खुद मौली साहब जे मदरसे में हली आया फरमायूं मौली साहब तुंहिंजी ख़ता कान्हे तो ॼाणी बुझी नज़र कान विधी लिहाज़ा अखियूं वठ अञा थी न जो कमु करणो आहे कि भला अखियूं न खपनि उते ई आहिनि जिते अवां छॾियूं अखियूं अब्दुल लतीफ़ चए माग न मटाइन ये बे दरवाजा आहिनि त कढी कांगन खे ॾियां सोना ईअं बि दीन जी ख़िदमत साईं फरमा न अखियूं वठ न पोइ भला ॿियो छा वठंदे अर्ज़ कई सोना तुंहिंजे दर तां त सभु खाऊं था तुंहिंजे सदके ते हलूं था तुंहिंजे दर तां त सभु कुझु मिलियो आहे मोहम्मद जे दर खां ही सभु कुझु मिलियो आहे कसम आ खुदा जो खुदा खुद मिलियो आहे हाणे साईं पाण ऐलान पाण फरमायूं मखदूम साहब हाणे हिकिड़ो कमु कर
हिकिड़ो अॼु असां आया आहियूं ॿियो जॾहिं तुंहिंजो विसाल थींदो त तुंहिंजे जनाज़े में असां ईंदासीं जनाज़े में ईंदासीं पोइ ॿ इनाम ॿिया त जॾहिं बि तुंहिंजो उर्स थींदो त जेको ॾींहुं तुंहिंजे उर्स जो हूंदो फिरी घिरी हज जो ॾींहुं पोइ असां सालनि खां तजुर्बे में आहियूं ॾींहुं साईं बीहंदो हज जो सुभान अल्लाह ऐं टियों इनाम त तुंहिंजे उर्स वारे ॾींहुं पंज नमाज़ूं तुंहिंजे दरबार में पढ़ पंजनि नमाज़ुनि में जमा साईं हाणे आईंदा साल ज़िंदगी रही त तव्हां राब्तो कजो इश्तिहार त छपजनि था नेट ते बि हले थो कमु हाणे त हज़ार ॿिनि जी ॻाल्हि करे वॾो इज्तिमा थींदो वॾो हा त औरतुनि जे लाइ बि वॾो इंतज़ाम कंदा नमाज़ पर जॾहिं तकबीर लॻंदी आहे त कुदरती हिकिड़ी ख़ुशबू हलंदी आहे ये सिर्फ़ ॻाल्हियूं न ज़िंदगी रही त तव्हां अची ॾिसो अल्लाह त ॾिसो इहा मोट अदब जी असां को नमाज़ुनि खां कोन तव्हांखे नमाज़ बरहक आहे सभु कुझु आहे पर जिन खे मिलियो सो अदब मां खटी